जहर जिंदगिया। अम्मा शानी अब्बास के तू ही समझाए जेकॾहिं असां रहिस के दान इनी ना तो पोइ तमामु घणो परे पइजी वेंदासीं। इनी करे इनी घर जो हिसो हथ विराइजो, इनी में ही तव्हांजी चङाई आहे। आई टांडो खणण थी वेठी बोरचाणी। इनी घर में तव्हांखे ठूठो मिलंदो, ठूठो। वॾा आया आहिनि घर मां हिसो वठण वारा। इहो असांजो हक़ आहे। जेकॾहिं हिसो नथो ॾी त असांखे पंहिंजा 7 लख मुटाए ॾे। कुछ खुदा जो खौफ कयो। तव्हां सुञनि ऐं भींगनि वटि 7 लख आया किथां? ये पैसा मूं धी जे ॾाज लाइ गॾु कया हुया। कीअं मां सोनी, इहा ख़बर तोखे बि हूंदी। हाँ बाबा, मूंखे ख़बर आहे। हल हिते त पूरी आका कूड़ी आहे। मूं सम्झो हिकु ॿ कूड़ा हूंदा, पर हिते त सभु हिकु ॿिए खां वधीक कूड़ा आहिनि। असां कूड़ा आहियूं, बाक़ी तूं सचो आहीं। जॾहिं तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी थिए पई उन टाइम त तव्हां वटि ॾाज वठण लाइ रुपयो कोन हुयो। इन लाइ त बाबा अमा खे चयो हिन वीचारनि खे 40,000 ॾे त वञी ॾाज वठनि। हाणे वरी चवनि था त असां 7 लख रुपया ॾाज जा गॾु कयासीं। अदी तूं ॿुधा हाणे इहे कूड़ा हिकु नंबर जा आहिनि या न आहिनि? अरे छोरा कुझु अकुल कर। पंहिंजे मामे खे घड़ी घड़ी कूड़ो थो चवीं। मामा कूड़ हणंदव त ज़ाहिरा कूड़ा ई सॾबो न। अम्मा तोखे असांजी ज़बान मथां इतबार नथो अचे। बाबा जी कमाई तव्हां खां वधीक हुई, पर पोइ बि बाबा ॾाज लाइ 2 लख बि कठा कोन करे सघियो, त तव्हां वरी 5 लख किथां गॾु कया? तव्हांजा त शौक़ शहाणा हुया, पर तव्हां किथे गॾु करे सघंदव? पीरूं ऐं मां रुखी सुखी खाई पेट खे गोॾा ॾेई गॾु कया हुया। इहे पैसा त मां हर हाल में वठंदुसि। ना ई तव्हांखे पैसा मिलंदा, ना ई तव्हांखे घर में हिसो। जंहिंखे वणी वञी दाह ॾे। जेकॾहिं असांखे पंहिंजा पैसा न मिलिया न त ही घर छॾण वारा कोन आहियूं। ॾिसूं था त असांखे केरु थो चढ़े। हाणे हाल वाल जो कीअं पंध पिया आहियो? हाल हवाल वरी कहिड़ा यार गुलाम। तो लालीअ सां न्यापियो कयो त तूं पंहिंजी भेण मीरा जो रिश्तो मूंखे ॾियण थो चाहीं? हा, लालीअ खे मूं घर मोकिलियो हुयो ऐं ॿियो दअदीअ जो रिश्तो तोखे ॾियण थो चाहियां मां। पर हिते अचण खां पोइ तव्हांजा लक्षण ॾिसी मूं पंहिंजो इरादो ई मटाए छॾियो आहे। यार पाण में आहियूं गुलाम। तूं मुंहिंजो सालो, मां तुंहिंजो भेणियो। मज़ाक न कंदासीं त ज़िंदगी कीअं गुज़रंदी? ॻाल्हि ॿुधो, अॼु खां पोइ मां कॾहिं बि तव्हांजी या चोचर पाई न सहंदुमि। अदा असां पंहिंजी ग़लती जी तोखां माफ़ी था घुरूं। जेकॾहिं खिल भोग ऐं मज़ाक तूं नथो बर्दाश्त करी, अॻिते घणी तोसां कोन कंदासीं। मां हाणे अदीअ खे वधीक सूरनि में नथो ॾिसणु चाहियां। मुंहिंजा पी हाणे जीअं तूं चवंदे असां तीअं ई कंदासीं। खैरो मुंहिंजो कमु हो त रैस कमाल खान जो तो ते न्यापो पहुचाइण। हाणे वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे, अचे या भले न। ईअं ई टाइम मिलियो न, मां रेस खां थी वेंदुसि त पोइ असांखे इजाज़त, तव्हां वञी सघो था। ठीकु आहे। खैरू वरी कमाल खान जो तो में कहिड़ो कमु फाथो? इहा ख़बर त उते वञण खां पोइ पवंदी। किथे ईअं न थिए खैरू जे तूं उते वञी ऐं तोखे बि हथी को करे छॾे। जेकॾहिं कमाल खान खे झेड़ो करणो हुजे हा न त न्यापे लाइ माण्हू न मोकिलिया, पर झेड़े लाइ माण्हू मोकिलिया। कमाल खान मथां को बि एतबार न कर खैरू। ख़तरो कमाल खान मां न आहे, पर ओठे वारनि मां आहे। मां कमाल खान खे कमीनो सम्झंदुसि, पर ओठे वारा त कमाल खान खां बि वधीक कमीना निकिता। हिक तरफ़ खां दोस्ती जो हथ वधायूं ऐं ॿिए हथ सां मुंहिंजे पीउ ऐं सोट जो क़त्ल कयूं। जहिड़ा कमीना ओठे वारा आहिनि, कमाल खान बि उनखां घटि न आहे। भली हू केॾा बि कमीना छो न हुजनि, पर मुंहिंजी बूटी बि आहे। जॾहिं रेस वटि ॻाल्हियूं थियूं उन वक़्तु अब्बास इहो बासियो त लुकमान जो क़त्ल मां कयो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे प्लान में हली उनखे ॿधी खणी अचूं ऐं पुछऊंसि त तूं पीउ जो प्लान त नाहे कयो, या रेस जे चवण ते तूं इहा कूड़ी शाइदी ॾिनी आहे? अदा तव्हां छा था सम्झो त अब्बास अदा लुकमान खे मारे सघे थो? जेकॾहिं अब्बास कातिल नाहे त पोइ लुकमान जो कातिल केरु आहे? गुलाम या रबन या कमाल खान? इन्हनि मां जेको बि आहे हाणे उनखे वाइको थियणु घुरिजे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे अदा त उन क़त्ल में हथ ग़ुलाम जा न हुजनि। पहिरीं हली उनजो बिलो कयूं। इहो काॾे भॻो कोन थो वञे, असांजे घर में वेठो आहे, काॾे वेंदो?
फिलहाल तू उनखे छॾे ॾे। जॾहिं वक़्तु आयो त हिन गुलाम जी कबर इन घर में ई ठाहींदासीं। पहिरियां विझूं था अब्बास जी गिची में हथ। आख़िर ख़बर पए त इन अब्बास कंहिंजे चवण ते कंहिंजी बि ॻाल्हि वड़ी आहे। अरे यार तू किथे वती तो घुमंदो नजर ही कोन तो अची। ओ भाऊ काथे तू भूलियो त नहीं? न मां भूलियो किथे तू मीरू आहीं न। मीरू ना रे मां ॾितू आहियां ॾितू। हा हा तोखे सुञाणा तुंहिंजे पीउ खे सुञाणा तुंहिंजी अम्मा खे बि सुञाणा। यादि कोन अथई नंढड़े लाइ तव्हांजे घर लस्सी वठण लाइ ईंदोसि ऐं तोखां विसरी वियो। मूंखे त यादि कोन्हे। तोखे मां सभु कुझु यादि ॾियारियां थो। तू होटल ते हली मूंखे चांहि बि पियार उन सां गॾु केक बि खारा सभु निशानियूं ॿुधाईंदोसांइ त कॾहिं ईंदोसि कॾहिं पाण मिलंदा हुआसीं। हाणे ॻाल्हि ॿुध हिन वक़्तु मां कम सां वञा थो। कम पिया थींदा हल त हलूं होटल ते पुराणनि यारनि खे भला ईअं विसारबो अचे। मीरा मुंहिंजो ऐं गफ़ार खान जो इहो ई रायो आहे त तुंहिंजी शादी कमाल खान सां कराए। इहो अव्हांजो हुकुम आहे या मूंखां मुंहिंजी मर्ज़ी पुछी थी वञे? असां केरु थींदा आहियूं तुंहिंजे मथां हुकुम हलाइण वारा? तुंहिंजी ज़िंदगी आहे मीरा ऐं तोखे पूरो हक़ आहे पंहिंजी ज़िंदगी जीअण जो। जीजा ही हाणे मुंहिंजी ज़िंदगी रही किथे आहे? कॾहिं भाउ जा हुकुम पिया हलण कॾहिं ओठे वारनि जा ऐं कॾहिं वरी अव्हां जा। न ही मुंहिंजी ज़िंदगी आहे न ही वरी मुंहिंजी मर्ज़ी हलंदी। पोइ मूंखां पुछण या मुंहिंजो राय वठण जी तकलीफ़ छो था कयो जीजा? जेका मुंहिंजी दिलि चवे अव्हां उहो फ़ैसिलो करे छॾियो। ईअं कोन थींदो मीरा तोखां तुंहिंजी मर्ज़ी पुछी वेंदी। मां चाहियां थी त मुंहिंजी रबनि सां शादी कई वञे। पोइ कमाल जो ज़िद लॻो पियो आहे। पहिरियां लुकमान जे ज़िद जे वर चढ़ी वियसि हाणे कमाल जे। आख़िर मूं अव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे? ख़ुदा जे वास्ते जीजा ख़ुदा जे वास्ते हाणे मूंखे हिन पिंजरे खां आज़ाद कयो। कीअं बि करे मूंखे रबनि जे हवाले कयो। मूंखे मुंहिंजी ज़िंदगी जीअण ॾियो। जेकॾहिं हीअं नथा करे सघो न त पोइ जीअं मुंहिंजी दिलि थी चए उहो फ़ैसिलो करे छॾिजो। मूंखां मुंहिंजी राय पुछण जी का बि ज़रूरत नाहे। तव्हां जेको बि फ़ैसिलो कंदो मां अखियूं पूरे क़बूल करे वेंदसि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾिजो त हिन गुनाह जो पुछाड़ो हिकु ॾींहुं अव्हां खां ज़रूर थींदो। मीरा मुंहिंजे वस में हुजे न त मां तुंहिंजी रबनि सां शादी कराए छॾियां पर तूं नथी सम्झे। जेतिरी तूं मजबूर आहे एतिरी मां बि मजबूर आहियां। हाणे जॾहिं गुलाम ॾे अचण वञण शुरू कयो अथव त हुनजी हेठां ई करे हुन खां संग कढो। हाओ अदा बाबा सही थो चवे। मां त चवां थी सुभाणे राति ई गुलाम ऐं लाली जी असां दावत झलियूं हुननि खे मानी करायूं हुननि जी इज़त कयूं। अदी इज़त उन्हनि जी कबी आहे जेको इज़त जे क़ाबिल हुजे। अदा हू चवंदा न आहिनि त पंहिंजे कम लाइ माण्हू गॾहि खे बि पहिरीं पवंदो आहे। वधी इहो आदे रबन वारो जेको सालो शरीफ़ आहे न इहो गॾा न पर गॾा जो बि पी अथई भाउ। कहिड़ो बि आहे तव्हांखे हुनजी इज़त करणी पवंदी जेसि ताईं हुन मां संग नथा कढो। हा बाबा साईं तूं सही थो चईं। जेसि ताईं गुलाम खे राज़ी न कंदासीं न तेसि ताईं संग कोन ॾींदो। इन करे त बात चवांव थो त उन्हनि खे मानी खारायो त उन्हनि जी दिलि ख़ुशि थी वेंदी। हाणे यार सुभाणे तूं ईअं कजां वञी गुलाम खे दावत ॾेई अचां। 2 पहरनि खां पोइ शहर हली 2-3 किलो मुर्गी वठी ईंदासीं। इहो बुखियो खाईंदो त दुआ कंदो। यार जेकॾहिं दावत सुठी करींदो ऐं पंहिंजे साले जी मानड़ी भली ठाराईंदो त पोइ भला मां पंहिंजे सहुरे ऐं साले साईं खे घुराए उन्हनि खे दावत करायो। उन्हनि सां गॾु मुंहिंजी कुआर बि थी। इहा त बस सुठी ॻाल्हि आहे। सभु अची वेंदा त भलो थी वेंदो। वाह जो ठहिया आहियो साईं ॿई पीउ पुट। अहिड़नि खे तव्हां घुरायो जो सॼी मानी खाई चट करे ईंदा। उनजो वेलो साईं टरी पवंदो। हा एस कमाल खान सही चए पियो त ओठो कॾहिं कोन सुधरंदो। जेसि ताईं रेस जी चोरी न कंदो त माठ करे न वेहंदो। चोरी करण तो चाहे या वरी कहे बे मकसद सां निकितो आहे। जेकॾहिं हुनजो को ॿियो मक़सदु या कमु हुजे हा त असांखे ॾिसी तव्हां गुज़री वञे हा पर उहो असांखे ॾिसी वापसि मोटी। मां इहो साफ़ मक़सदु आहे
तो वो रईस गफार खान जी चोरी करण तो चाहे। ॾिस कुर्बान, तू पंहिंजो ध्यानु सिर्फ़ दुश्मन जो छिकराए छॾ। जेको तू कमु करणु चाहीं थो उन्ही जो शक दुश्मन जे दिमाग़ में विहारे छॾ। दुश्मन इन शक में हूंदो ऐं असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदासीं। अदा हाणे कमाल खान इहो ई सम्झंदो त असां उनजी हवेली या बंगले में घिड़ण जी कोशिश कई। कमाल खान पढ़ मटियो आहे। जॾहिं गार्ड इन खे सुभाणे ॿुधाईंदा त असां बंगले तरफ़ चोरी करण आयासीं, हू चौकस थी वेंदा ऐं उन्हनि जो ध्यानु बंगले तरफ़ हूंदो ऐं असां पंहिंजो मक़सद आसानी सां हासिल करे वठंदासीं। अदी हाणे मामा जेको गंद करे पियो तू ई ॿुधा, हाणे हिनखे कीअं मुंहुं ॾियूं? अदा मूंखे ख़बर आहे त मामा कूड़ थो ॻाल्हाए। मामा वटि का बि लिखत नाहे, पर मामा वॾो आहे। मामा जी ॻाल्हि खे दरगुज़र कर। अदी चरी थी या छा? सोनी मुंहिंजे नाले सां जुड़जी वनवाह में वञी वेठी। अम्मा ऐं बाबा जे मौत खां पोइ मूंखां सोनी जो संग खसे करे वञी राणे खे ॾियनि था। इहो मां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि। जेकॾहिं तूं बर्दाश्त न कंदे त छा कंदे? मामा खे वञी बंदूक हणंदे? ॿुधाए मूंखे। मां मामा खे बंदूक कोन हणंदुसि, पर हिन घर में बि हाणे रहण कोन ॾींदोमांसि। उन्हनि जी शिकिल मूंखे ॾिठे बि कान थी वणे। तूं उन्हनि खे घर मां कढण जी कई तॾहिं त मामा इहो फॾो कयो आहे न। ऐं सुभाणे जेकॾहिं छिकछिका वधी वञे ऐं फ़ैसिलो वञी रईस वटि पहुचे ऐं उते मामा चवे त असांजा 7 लख आहिनि, पोइ असां छा कंदासीं? इहा ॻाल्हि रईस बि सम्झी वेंदो त हिननि सुञाण वटि 7 लख काॾो आया जो अम्मा ऐं बाबा खे ॾिनो। अदी कुझु बि थिए मामा खे हिन घर में रहण कोन ॾींदुसि। या तूं सोनी जो संग ॾे या त घर छॾे। अदा तूं जेतिरो बि ज़ोर लाए, न मामा तोखे संग ॾींदो न मामा घर छॾींदो। मीरा, आखिर तूं मूंसां शादी छो नथी करणु चाहीं? कहिड़ी कमी आहे मूं में? मां ज़ाहिरी तरह तोखे ॾिघो ॾिसण में अचां थो, पर तुंहिंजे लाइ न आहियां, ॿियनि लाइ आहियां। मीरा, मां तोसां बेपनाह मोहबत कंदो आहियां ऐं तोखे दुनिया जी हर ख़ुशी ॾियणु थो चाहियां जेका तोखे अॼु ताईं नाहे मिली। ॻाल्हि इहा नाहे कमाल खान त मूंखे अव्हां मां को ख़ौफ़ आहे या अव्हां मूंखे प्यार ऐं ख़ुशियूं न ॾींदव? आखिर कहिड़ी ॻाल्हि आहे? तुंहिंजे इनकार जो सबबु छा आहे? मां कंहिं ॿिए जा ख़्वाब पंहिंजे दिलि में सजाए वेठी आहियां। उनखे मां पंहिंजे दिलि मां नथी कढी सघां। जंहिंजो निकाह त अव्हां सां हुजे, पर उनजी दिलि जो शहज़ादो को ॿियो हुजे। मीरा, जॾहिं तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह थियो न, मां तोखे एतिरो प्यार ॾींदुसि त तुंहिंजी दिलि मां हुनजी मोहबत ख़तम थी वेंदी। न कमाल, जंहिंजी मोहबत खे अव्हां मुंहिंजी दिलि मां कढणु था चाहियो न, उनखे मां पंहिंजी रूह जी हद ताईं चाहियो आहे। हिन जिस्म जे फनाह ताईं त उनजो नालो मुंहिंजी दिलि मां न निकिरंदो। हिन करे मां तोसां शादी करे तोखे धोखे में नथी रखणु चाहियां। मीरा, जीअं तो हुनखे चाहियो आहे न, मां बि तोखे ईअं चाहियो आहे। कमाल, तोखे पंहिंजी दिलि विंदराइण जे लाइ घणियूं हसीनाऊं मिली वेंदियूं, पर मुंहिंजी दिलि जो हिकु ई मिजाज़ी ख़ुदा आहे जंहिंखां इनकार करे मां कंहिं ॿिए जी थी नथी सघां। हिन करे जे अव्हां जी दिलि में मुंहिंजे लाइ ज़रे बराबरि बि प्यार या को एहतराम आहे त मूंखे मुंहिंजी ज़िंदगी जीअण जो हक़ मूंखे ॾेई छॾियो। जेकॾहिं अव्हां ईअं न कयो त हीउ मुर्दा जिस्म तव्हांजे लाइ हाज़िर आहे, जंहिंखे अव्हां पंहिंजी अना पंहिंजी क्रोध जी भट्टी में बचाए त सॼी ज़िंदगी बाज़ जी या ॿुटी ॿुटी करे खाईंदा रहिजो, छो त हिकु मजबूर लाचार औरत उन खिलाफ़ का भी मज़ामत नथी करे सघे। तोखे कीअं सम्झायां मीरा, तोखे कीअं सम्झायां त तूं मुंहिंजो प्यार आहीं, तूं मुंहिंजी मोहबत आहीं, तूं मुंहिंजे रूह जी राणी आहीं। जेकॾहिं तूं आहीं त हीउ वजूद ज़िंदा आहे ऐं तो बिना मां जी कोन सघंदुसि ऐं तोखे ॿिए जो थियण बि कोन ॾींदुसि। हीअ कहिड़ी बदतमीज़ी आहे? हिकु त बग़ैर इजाज़त में मुंहिंजे घर में आयो हुई, ॿियो बदतमीज़ी थो करी। हिकु त मां धारियो न आहियां जो हिन घर में अचां ऐं तोखां इजाज़त नथा, ऐं ॿियो त हीउ घर मुंहिंजो आहे। मां पंहिंजे घर में अचण जी इजाज़त तोखां छो वठां? बराबरि अदा, तूं सही पियो चवीं। बस हाणे बस बंदि कर पंहिंजे रात खे। मर्दनि जे विच में तूं सही पियो चए। हलो कर हलो। उठा जे करे घर ख़ाली करण जी उमेद खणी हिन घर में आयो आहीं त पोइ यार तुंहिंजी उमेद कॾहिं बि पूरी कोन थींदी। गुलाम, तूं छा सम्झी थो त ओठो एतिरो कमज़ोर आहे ऐं ही घर ख़ाली करण लाइ मां तोखे मिनथू कंदुसि? ऐं जंहिं ॾींहुं मूंखे ही घर ख़ाली कराइणो पवंदो
उन ॾींहुं तोखे ऐं तुंहिंजी इन रन खे ॿोरी में बंदि करे वञी ॻोठ खां ॿाहिरि उछलाए ईंदुसि। हाँ साईं, ही गुलाम इगलुनि जो गुॾो आहे जो उनखे ॿोरीअ में बंदि करे ॿाहिरि छॾे ईंदे। इहो पंहिंजी दिलि में ख़्यालु कढी छॾे, गुलाम कहिड़ी बला जो नालो आहे, उनजो नमूनो त तूं ॾिसी चुको आहीं न। जेकॾहिं गुलाम सां न फिटायो आहे न, अॻी बि तुंहिंजे घर में हुजे हा। ऐं लुकमान बि कोन मरे हा। इहो सभु कुझु इन जे करे थियो आहे जो तूं गुलाम सां फिटायो आहे, ऐं उनजो नतीजो तो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, पोइ बि नथो मरी वठा। बस पंहिंजी ज़बान खे तालो ॾे। जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि अॻिते ॻाल्हायूं न, इते जो इते पूरो करे छॾींदो साईं। उठा, जेकॾहिं तूं हुते कम सां आयो आहीं त उहा ॻाल्हि कर। बाक़ी जेकॾहिं मूंखे धमकाइण आयो आहीं न, त पोइ तुंहिंजे वस जी ॻाल्हि न थई वठा, छो त गुलाम तुंहिंजी धमकियुनि खां डिॼण वारो कोन्हे। मां हिते तोखे धमकियूं ॾियण कोन आयो, मां तोसां ॻाल्हियूं ॻाल्हाइण आयो आहियां। तुंहिंजी मुंडीअ ते लत रखी तुंहिंजो साह निपोड़े कढी छॾियां ऐं तोखे चूचट करण जी बि मोहलत न ॾियां। मां तोखे हिते सम्झाइण आयो आहियां, इज़त सां वञी गफ़ार खान सां मिल ऐं उतां मीरा खे वठी मुंहिंजे घर छॾे वञ। इन्ही में ई तुंहिंजी भलाई आहे। जेकॾहिं तूं ओठे सां दुश्मनी रखी न, त तोखे चङाई न थींदी, छो त तोखे ख़बर आहे त मुंहिंजो नालो आहे ओठो। मां हणंदो आहियां सोटो, अहिड़ो हणंदो आहियां सोटो जो ईअं बकरी बिकती न करे। इन घर में तुंहिंजी ऐं तुंहिंजी ज़ाल जी कबर ठाहींदुसि। ॿिनि ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो, ॿिनि ॾींहंनि जी, सिर्फ़ ॿिनि ॾींहंनि जी। गुलाम हाणे मुंहिंजो छा थींदो? मूंखे त मारे छॾींदो। चवां तो चुप कर, बस सॼो ॻोठ जो मुकाम ओठो भरियो आहे, कुझु कोन कथो। इहा मिड़ई फूकू ॾेई वियो आहे। कम जी ॻाल्हि कयो कमाल खान, मूंखे वापसि बि वञिणो आहे। कहिड़ो छा तूं पंहिंजे पीउ जे कातलनि खां पलांद न कंदे? जॾहिं बि मां पंहिंजे पीउ जो पलांद कयो न तोखां पुछण जी ज़रूरत पवंदी, न ई तुंहिंजे सहारे जी ज़रूरत पवंदी। हूं जॾहिं बि पलांद कयो अकेले सिर पलांद कंदुसि। पलांद भली तूं अकेले सिर कर, पर मां तोखे सहूलियत मुयसर करे थो ॾियां। तव्हां मूंखे सिर्फ़ इहो ॿुधायो त तव्हां आख़िर मुंहिंजा सहूलियतकार छो था बणजणु चाहियो, या त सिधी ॻाल्हि कयो त तव्हां हाणे ओठे खां कमज़ोर थी विया आहियो। हा खेरू, मां ओठे खां कमज़ोर बणिजी चुको आहियां, ऐं हिन जो सबबु आहे अदा वॾे जो इंसाफ़। मां नथो चाहियां त ओठे जी दुश्मनी जे करे असां ॿिन्ही भाइरनि में नफ़रत वधे। इन करे तव्हां ओठे खे ख़तमु कयो। न कमाल खान, न, तव्हां ग़लति माण्हू में उमेद रखे वेठा आहियो। तव्हां जे करे हाणे मां को बि ग़लति कमु नथो करे सघां। खेरू, ही ग़लति कमु न आहे। तव्हां पंहिंजो पलांद बि पूरो करे वेंदो ऐं मुंहिंजो मतिलबु पूरो थी वेंदो। थी सघे थो त मां ओठे खां पलांद न कयां ऐं पंहिंजे पीउ जो खून उनखे बख़्श करे छॾियां। हिन जो मक़सदु त तव्हां ओठे खे मिट बणाइण था चाहियो। हिकु भाॼो छोकिरी तव्हांखे मिली। कमाल खान, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾियो। जंहिंखे तव्हां भाॼो कर चओ पिया न, उहा हिन महिल मुंहिंजी इज़त आहे। किथे ईअं न थिए त तव्हांखे हिननि लफ़्ज़नि जी क़ीमत चुकाइणी पए। खैर, तूं कमाल खान खे तूं अखियूं ॾेखारी, ये पंहिंजूं अखियूं हेठि कर, किथे तोदा न कढी छॾिया आहिनि। खैर, जेकॾहिं मां तोखे न्यापो ॾेई हिते न घुरायां हा न, त हितां तुंहिंजो लाश तुंहिंजे घर रवानो कयां। ईअं करण सां तुंहिंजी दिलि में हसरत रहिजी वञे हा त कमाल खान मूंखे धोखे सां घुराए मूंखे माराए छॾियो। हिन करे मां तोखे माफ़ थो करे छॾियां। तमामु जल्द मां कमाल खान तुंहिंजे घर ईंदुसि। हिन छोरी सां गॾु तुंहिंजी कबर हिन घर में ठाहींदुसि। कमाल खान, सुठो इन में थिए त तूं मुंहिंजी दुश्मनी पंहिंजी गिचीअ में विझण जी कोशिश बि न कजांइ, न त ॾाढो पछताईंदे। छो त कमीना ॿिया बि घणा, पर खेरूअ जी बूटी बि आहे। हाणे खेरू खे हुनजी हैसियत ऐं औकात यादि ॾियारणी पवंदी। तयारी करे छॾियो, सुभाणे सिज उभरण खां पहिरियां असां खेरू जा महिमान आहियूं। बाबा साईं, तूं जे हूंदे ओठो घर वेठे मूंखे धमकी ॾेई थो वञे। बाबा, हाणे तव्हां ई ॿुधायो त मां छा कयां,
जेकर तव्हां ओठे वारनि खे एॾी छूट ॾींदव न पोइ त इहो ओठे वारा सॼे ॻोठ वारनि खे पादर हणी ॻोठ मां कढी छॾींदा। गुलाम, मां ओठे वारनि जूं ना इंसाफ़ियूं ॾिसां पियो। उन्हनि जी ना इंसाफ़ी रुॻो तोसां न, रबन वारनि सां, मुंहिंजे भाउ कमाल खान सां। बाबा साईं, उन जे बावजूद बि अञा तव्हां ओठे खे माफ़ था कंदा अचो। इन आसिरत बाबा साईं त ओठो सुधरी वेंदो। बाबा, ओठे में त हाणे माण्हूअ जी असुल धप ई नाहे रही। जेकर अञा ताईं बाबा साईं तव्हां हुनखे छूट ॾिनी न, पोइ इहो ओठो ज़ालिम असां जहिड़े ग़रीबनि खे दसुल सभा पूरो करे छॾींदो बाबा साईं। गुलाम, हाणे ओठे वारनि जे ज़ुल्म जो घड़ो भरिजी चुको आहे। हाणे हुनखे भॼण में देर कान लॻंदी। बाबा साईं कॾहिं कॾहिं खणंदो बाबा साईं इहो कदम? तॾहिं जॾहिं ओठो मूंखे मारे छॾींदो। बाबा साईं, 2 ॾींहंनि जी ओठो मोहलत ॾेई आहे। चयो आहे त 2 ॾींहंनि जे अंदर में पंहिंजी भेण खे छॾे वञ मूं वटि, न त तुंहिंजी ऐं तुंहिंजे ज़ाल जी क़बर तुंहिंजे घर में खणंदुसि। हाणे तव्हां ई ॿुधायो बाबा त मां छा कयां? कालू, वञी हुन सूअर खे चओ त सुभाणे ॻाल्हियुनि लाइ ओताक ते अचे। हाज़ुर बाबा साईं, मां वञी ओठे वारनि खे न्यापो ॾेई थो अचां, पर अचनि मुश्किल। जेकॾहिं न आयो न त ओठे खे ॿधराए हिते खणी ईंदुसि ऐं पोइ हुन खां ज़रे ज़रे जे ज़ुल्म जो हिसाब वठंदुसि। ओठो वते तो ॿियनि खे मोहलत ॾींदो, पर हुनखे जेका मूं मोहलत ॾिनी न, उनजो वक़्तु पूरो थी चुको आहे। हाणे ओठे जूं इहे मन मस्तियूं न हलंदियूं। या त सभु ॻाल्हियूं छॾे हुनखे हिन ॻोठ में रहणो पवंदो, या वरी हुनखे ही ॻोठ छॾणो पवंदो। बाबा साईं, सुवाल ई पैदा नथो थिए जो ओठो ॻोठ छॾे वञे। जेकॾहिं ॻोठ न छॾींदो न त मरंदो। हाणे ओठे लाइ ॿी का बि वाट न आहे रही। हाणे या त मौत क़बूले, या त पाण बि इज़त वारी ज़िंदगी जीए ऐं ॿियनि खे बि जीअण ॾे। कालू, तूं वञी ओठे खे चओ त सुभाणे ॻाल्हियुनि लाइ ओताक ते अचे। जेकॾहिं न ईंदो न त पंहिंजी इज़त जो ज़िम्मेवार पाण हूंदो। हाज़ुर बाबा साईं, अॼु शाम ताईं मां ओठे ताईं इहो न्यापो पहुचाए छॾींदो। हाणे हुन उठ खे पहाड़ जे हेठां आणो पवंदो, पोइ हुनखे पंहिंजे पुत कद ऐं वज़न जी ख़बर पइजी वेंदी। बिला, ओ बिला, ई छा पियो ॾिसी मरिया बिला? बिलो नाया, मां राणो आ राणो। भला ॿुध, तूं मूंखे रुगी बिलो छो चवंदी? कॾहिं मूं तोखे बिलो चयो आहे? हींअर जो चई बिलो। हींअर के छॾ, अॻ में मूं तोखे कॾहिं बिलो चयो आहे? खोड़ चक्कर चयो अथई, पर मां त इहा ॻाल्हि कंदो न। मूंखे इहो त ॿुधा, फोन ते मूंसां तूं ॻाल्हाईंदो आहे? भला ॿुध, इहो पुछी पई, इहो फोन वारो तोखे वणंदो आहे छा? इन मोए जी मूंखे हिकु चक्कर ख़बर पए, इन कमीणे जो मां अहिड़ो हशर कंदसि, कुत्तो कमीणो थोको कंहिं जाइ जो। एतिरियूं गारियूं ॾियण खे चङियूं न आहिनि। हा, एतिरियूं गारियूं न ॾींदी कर। तूं उन थोके खे कोन थो सुञाणी, उन जी मूंखे ख़बर आहे, हिकु नंबर जो कमीणो थोको अथई कंहिं जाइ जो। जल्दी कम ॿुधाए, जान चढ़ाया न त निभाई गारियूं ॾेॾे मुंहिंजो असुल होश ई न छॾींदी। इहो छा पियो बुणकी? मूं चयो त मां तोखे कीअं थो लॻा? छा चई? इहो छा चई मूंखे ॿुधा? न, असल में तूं ग़लति न सम्झ। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हिते अचण मुंहिंजो तोखे कीअं लॻो? तूं के कम सां आयो आहीं या मूंसां संगत रखण आयो आहीं? मारिया बिला, इहो खारे जहिड़ो वात बंदि कर ऐं पंहिंजो कमु ॿुधाए त निकिरण जी कर। संगत जी ॻाल्हि बि तो कई न, मूं इहो सम्झो त शायदि तोखे संगत रखण जो इरादो थिए। इहो अलाए छा थोका मारिया, पंहिंजी शिकिल ॾिठी अथई, पंहिंजो मुंहुं मुहांडो ॾिठो अथई जो हलियो ई लाली सां संगत रखण लाइ? मां मज़ाक तो कयां, तूं त हरू भरू नाराज़ थी थी। मासी छा मां तोखे मासी थी लॻा? तूं लॻी त सफ़ा कूंज थी। बस हाणे बस, वात पंहिंजो बंदि रख, ई कम जी ॻाल्हि कर त निकिरण जी कर। वात में मुंग अथई छा मारिया मुआ? रुगो पे इशारा करी। रात तोखे दावत आ मानी। हाय हाय, छा हाणे तो दावतूं ॾियण बि शुरू कयूं आहिनि? गुलाम के बि दावत आ, रात असां वटि मानी खाई वञो। हा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल
सिंध टीवी HD ड्रामा